विश्वास रखी दिल में साईं जे द्वार हर को। विश्वास रखी दिल में साईं जे द्वार हर को। हली हाल पहुंच दिल जो, हली हाल पहुंच दिल जो दातार साण सलनो। विश्वास रखी दिल में साईं जे द्वार हर को। विश्वास रखी दिल में साईं जे द्वार हर को। जिन जी सुखन जी खातिर पूरी गई हयाती। जिन जी सुखन जी खातिर पूरी गई हयाती। औखियन में कम नहीं नहीं स्वार्थ जा सब तई साथी। कूड़ो झमेलो जग जो आस कहे तपन तू। कूड़ो झमेलो जग जो आस कहे तपन तू। हली हाल पहुंच दिल जो, हली हाल पहुंच दिल जो दातार साण सलनो। विश्वास रखी दिल में दुनिया जनाता टोड़े वठे आसरो अलख जो। दुनिया जनाता टोड़े वठे आसरो अलख जो। परम पिता जग जो खालिक सॼी ख़ल्क़ जो। बणिजी निर्माणो दर जो हिक वार झोली झलको। हली हाल पहुंच दिल जो दातार साण सलनो। विश्वास रखी दिल में साईं जे द्वार हर को। विश्वास रखी दिल में। विश्वास वॾी शइ आहे। अच्छा तव्हां केवल विश्वास बि रखी अचो जेको कि मां चवां थो ॿाहिरियों ॿाहिरियों थींदो आहे त बि सुठो। ॾाढा त विश्वास बि रखी कोन ईंदा आहिनि, बसि ईअं ई ईंदा आहिनि। विश्वास ऐं श्रद्धा जी परीक्षा तॾहिं थींदी आहे जॾहिं दुख ईंदो आहे कि असांजो केतिरो विश्वास आहे, असां केतिरो स्वीकार करण लाइ तयार आहियूं दुख खे। उनखे चइबो आहे श्रद्धा। जॾहिं कुझु न बि मिले तॾहिं बि सत्संग में ईंदा रहूं, कुझु न का उमेद बि कान्हे कि पोइ मिलंदो, तॾहिं बि असांखे सुठो लॻे अचणु, इनखे चइबी आहे श्रद्धा। ऐं इहा ई श्रद्धा हिकु ॾींहुं परमात्मा जो अहसासु कराईंदी। तुलसीदास लिखे थो स्वांत स्थमीश्वरम। असांजे भीतर परमात्मा स्थित आहे ईश्वर, पर वॾनि वॾनि सिद्ध पुरुषनि खे बि महसूसु कोन थींदो आहे।
ऐं उहे सिद्ध पुरुष गुरु नानक सां संवाद पिया था कनि, उन्हनि खे ईश्वर महसूस ई कोन थियो। गुरु नानक चए थो मूंखे मुंहिंजो डंडो ई उहो आहे, उनजो आभास गुरु नानक खे महसूस थी वियो, छो त विश्वास बि आहे ऐं श्रद्धा बि आहे कि उहो मूंसां गॾु आहे, तो परमात्मा मूंसां साण आहे। तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा, इन ते बि को भॼन आहे। मिली वियो त ठीकु आहे, आयो त बंदा तू छॾ अभिमान, धर दिल में दाता जो ध्यान, जेको सवेल पियो ॻाइणु चाहियां, हाणे थोरे त गुरु नानक चए थो एॾा सिद्धनि खे, होॾा तुलसीदास जी ॻाल्हि सही थी साबित थिए, सिद्धनि खे त कोन महसूस थियो भीतर वेठल परमात्मा, छो त रिद्धियुनि सिद्धियुनि में ई हुनजो सॼी एनर्जी हली वई, रिद्धियूं सिद्धियूं पाइण में, ऐं गुरु नानक खे महसूस थी वियो। तॾहिं त चए थो परतीत जुगत डंडा परतीत, जुगत अखर हुनजो अथव, कुंवारी काया जुगत डंडा परतीत, तॾहिं त चए थो परतीत, वो परमात्मा जो आभास, परमात्मा जो हुअण ई मुंहिंजो डंडो आहे, मूंखे कोई भय कान्हे, मूंखे विश्वास आहे मुंहिंजो मालिक मुंहिंजी रक्षा कंदो, भली नज़र कान थो अचे, ॾिसण में कान थो अचे, पर मुंहिंजो विश्वास, उते विश्वास ई कमु ईंदो आहे। भई कोई नज़र अची वञे, तव्हां छा कंदा आहियो, कोई माण्हू पहुच वारो माण्हू अची करे चए त चिंता न कर मां वेठो आहियां, त विश्वास झटि कंदा आहियो, श्रद्धा बि करे छॾींदा आहियो, पर सावधान रहिजो, इन जो विश्वास नथो करे सघिजे, पर हुन जो बिल्कुलु विश्वास कजो जेको नज़र नथो अचे, छो त एतिरो ई सोचो कि उन जी कृपा सां त संसार में आया आहियूं, न आणिया त छा कयूं आहे, ऐं अञा ताईं जीअरो रखियो अथई, सभु शयूं पहुचाए पियो थो, जेके आवश्यक आहिनि उहो केरु पियो थो पहुचाए, ऐं ॿिए ॾाढियूं ॻाल्हियूं जेके असांजो ध्यानु बि कोन्हे, जिते ॾाढियूं ॻाल्हियूं असां सां करे पियो थो, किथे असांजी रक्षा, किथे बचाव, किथे किथे दुख बि ॾियण जी ज़रूरत सम्झे थो त दुख बि ॾिए थो, अहिड़ो ॿियो हूंदो कोई उपकारी, पाण बदनामी खणी करे बि असांजो भलो करण जे लाइ कॾहिं कॾहिं दुख बि ॾींदो आहे। गुमनाम है कोई बदनाम है सोई, किसको खबर कौन है वो अनजान है कोई, उहा जी कृपा अथव असांखे सावधान करण लाइ, असांखे सही राह ते लॻाइण जे लाइ, उहो परमात्मा असांजो पूरो ध्यानु रखंदो आहे। कॾहिं सोचे ॾिसिजो कि जंहिंमां असां निकिता आहियूं, जेको असांजो परम पिता आहे, उहो कॾहिं नाराज़ कोन थींदो आहे, उहो कॾहिं भयभीत कोन कंदो आहे। मूंखां कंहिं प्रश्न पुछो कि ही ग़लति त कान्हे, ही सही त कान्हे, चयोमांसि भॻवानु त कॾहिं नाराज़ कोन थींदई, ग़लति या सही, पाप या पुण्य, हा माण्हुनि जा भूत सुॼंदई, माण्हुनि जे अगरि चिंता हुजे त माण्हू त चवंदे ये ग़लति है, ये भी ग़लति है, ये भी ग़लति है, पर भॻवान जी अगरि मूंखां पुछी त भॻवानु त हमेशह प्यारु कंदो आहे असां सां, न केवल प्यारु कंदो आहे, असां ते नज़र रखी वेठो आहे कि कहिड़ी दिशा में वञे थो, हाणे छा थो करे, हाणे मूंखे अॻियां अचणु खपे या न, छूट बि ॾिनी अथई ऐं नज़र बि रखी अथई, ज़रूरत पवंदी अथसि त विच में अची वेंदो आहे, पर जीव निंड में आहे, जीव भुलियल आहे, जीव खे ख़बर ई कान्हे कि कोई निहारे बि पियो थो, कोई मूंखे निहारे रहियो आहे, हुनखे पिया था नज़र अचनि इहे संसारी माण्हू, कॾहिं कंहिंजी चमचागिरी थो करे, कॾहिं कंहिंजी चमचागिरी, पर गुरु नानक जहिड़ा अवतारी पुरुष छा पिया था चवनि, उहो परमात्मा मूंसां गॾु आहे, मां ॾिठो कान्हे पर मूंसां गॾु आहे, मुंहिंजो इहो विश्वास आहे, मुंहिंजी श्रद्धा आहे, ऐं हिन जो मतिलबु इहो कान्हे कि मूंखे कॾहिं दुख कोन ईंदो आहे मां तॾहिं थो चवां,
गुरु नानक चए तो कष्ट त ईंदा आहिनि पर वो अलग शय आहे। वो परमात्मा आहे, मूंसां गॾु आहे, बसि ॻाल्हि ख़तमु। हाणे दुख अचनि सुख अचनि इन सां कोई मतिलबु ई कोन्हे न। वो आहे त आहे, हुनखे बि सभु ख़बर आहे। इहा ॾाढी ॾुखी शइ आहे, विश्वास करणु, भरोसो। गुरु नानक चए तो उहो ई मुंहिंजो डंडो आहे, उहो ई मुंहिंजी रक्षा कंदो आहे, उहो ई मुंहिंजो सहारो आहे। तॾहिं असांजे गुरबाणी ॻाईसीं नामे भगत जी। अचो वरी ॻायूं। कहिड़ी गुरबाणी ॻाईसीं यादि अथव? सतनाम। हा, अचो वरी ॻायूं। मैं
विचार क्या करे, तो दाना तो देना, मन विचार क्या करी, नाम चेले स्वामी, नाम चेले स्वामी, बक्संग तो हरि, मैं अंधे की देख, तेरा नाम कुंदकारा, मैं अंधे की देख, तेरा नाम कुंदकारा। इते सत्संग जी समाप्ति। नामदेव भगत जो भजन इन ते भी कथा है। नामदेव वञे पियो द्वारिका भगवान कृष्ण जो दर्शन करण, ॾाढो परे हो पंढरपुर खां। पंढरपुर कहिड़ी जगह? अहंकार या निंद का पिठ दे नामदेव मुख लाया, वो पंढरपुर जिते सॼो मंदिर घुमी वियो हो नामदेव खे दर्शन ॾियण जे लाइ। उन पंढरपुर खां द्वारिका वेंदे विच में कुछ कथाऊं आहिनि। उते नामदेव इहो चयो आहे, मैं अंधले की टेक, तेरा नाम कुंदकारा। हे परमात्मा, तू ही मुंहिंजी लठ, तू मुंहिंजो सहारो आहीं। गुरु नानक चए थो, जुगत डंडा पर तीत। ऐं मुंहिंजो डंडो आहे परमात्मा जो विश्वास, परमात्मा में श्रद्धा, उन में प्रतीत, वो मूंसां गॾु आहे। इहो मुंहिंजो निश्चय दृढ़ पको आहे कि वो आहे। नज़र कोन थो अचे पर आहे, कोई चमत्कार भी नज़र कोन थो अचे पर हू आहे। इहो ई डंडो आहे जेको मुंहिंजी रक्षा कंदो आहे। सुखमनी साहिब में ईंदो आहे, जाके हृदय विश्वास प्रभु आया, तत्व ज्ञान तिस मन प्रगट आया। जंहिंखे परमात्मा जो विश्वास हृदय में अची वियो न कि परमात्मा आहे, उनखे तत्व ज्ञान जी प्राप्ति थी वेंदी आहे। त विश्वास वॾी शइ आहे, श्रद्धा वॾी शइ आहे, पर इन्हनि ॿिन्हिनि में कूड़ कोन हलंदो आहे। कूड़ में न हलंदो आहे, ॿुधाइण जे लाइ न हलंदो आहे, शो ऑफ न हलंदो आहे। श्रद्धा भीतरी मामिलो आहे, विश्वास भी दिमाग़ जो हिकु हिसो आहे। ॿई शयूं ॾेखारण जूं कान आहिनि। अॼुकल्ह माण्हू ॾेखारण ॾाढो था। पंहिंजी श्रद्धा हाणे ॾेखारण जी शइ आहे छा? विश्वास ॾेखारण जी शइ आहे छा? ॾेखारण जे लाइ न, पंहिंजे लाइ परमात्मा सां जुड़ण जे लाइ इहो सभु कजो। श्रद्धा ऐं विश्वास त असांखे बि प्रतीत थी वेंदो, परमात्मा महसूसु थींदो। हिते अॼु जे सत्संग खे बोल गुरु नानक देव की जय।